पेर कहिड़ो अथसि? ॾोह रुगो न्याणीअ जो आहे, बाक़ी तव्हांजा त पेर सुबता आहिनि। असांजा पेर छा में ख़राबु आहिनि? तूं मूंखे इहो त ॿुधाए, 12 महीननि में कॾहिं हिकिड़ो चकर बि निमाज़ पढ़ी अथई? कॾहिं अलाह रसूल जो नालो वरितो अथई? जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा। सॼी जमात मूंखे इहे ताना आया आहिनि त कॾहिं निमाज़ पढ़ी अथई? निमाज़ पढ़ंदे त मालिक साईं मुसीबतूं तारींदुई ऐं तोखे ज़हनी सुकून मिलंदो मुआशिरड़ी। बाक़ी जेके न तुंहिंजा अफ़ाल आहिनि, सॼी ज़िंदगी पलंग ते वेही बि गुज़ारींदे नी त तोखे सुकून कोन मिलंदो। तूं वाइज़ भला कंदी आहे माए, पर पंहिंजा कुझु अमाल बि सुधार। मुंहिंजे अमालनि जो पुछाणो मुंहिंजो मालिक मूंखां कंदो, तूं पंहिंजा अमाल सुधार। मां पंहिंजी क़बर पाण भरींदुसि। तूं केरु थींदी आहे मुंहिंजे ॾोह सवाब तोरण वारी? तूं ॼाण तुंहिंजा ॾोह सवाब ॼाणनि, मां रुगो तोखे इहो हथ वधी अर्ज़ु थी कयां। तूं सुबुह शाम हिन खे ॾंबण जी कोशिशि न कर। जेका हुन ग़लती कई आहे न, उनजी सज़ा हुनखे मालिक ॾींदो। तूं हिन लाइ मुनकर नकीर न थी, हिन जे ॾोह सवाबनि खे तोड़ण जी कोशिशि न कर। ही छोरी असांजी बदनामी जो कारण बणी आहे। पीरला, दुश्मनी त वाकई बि कोन हस, पर पोइ बि वीचारे खे मारियो वियो। पोइ इहे कहिड़ा ज़ालिम आहिनि जिन ग़रीब खे न बख़्शियो? मूंखे त इहो शक आहे त खानण वटि को अहिड़ो राज़ हुयो जेको राज़ हुन जे मौत जो कारण बणियो। अदा किथे ईअं त नाहे अली खान जो को राज़ खानन वटि हुजे? बस हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं त न करे। मालिक साईं अदा अली खान जे सिर ॾांहुं खेर कंदो, पर कुझु चई नथो सघिजे। मां त चवां थी उन्हनि छोकिरनि खे घुराए करे न्याणी जो रिश्तो पीरल लाइ वठो। न्याणी वीचारी सुखी ज़िंदगी गुज़ारींदी। हा मरियम, उन जे बारे में बि सोचींदुसि। अदा सोचियो न, इहो रिश्तो मूं लाइ वठो। पहिरियां तूं खानण जो चालीहो त गुज़रण ॾे, पोइ मां उन्हनि छोकिरनि सां ॻाल्हाईंदुसि। ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त छोकिरा रिश्ते ॾियण खां इनकार कोन कंदा। पर दुआ कर त तो अली खान खेर सां पहुची वञे ऐं सोढे खे हथ कयां। ही सभु मसला ख़त्म थी वञनि त पोइ पीरल जी शादी वॾी धाम धूम सां कंदुसि। दादा, तव्हां छा था सम्झो त मिठण खे मुराद ई अगवा कयो आहे? ॿियो केरु थी सघे थो? उहे ई अमरा जेके अदा मिठण जे मथां फायर करनि पिया। इहे त आहिनि, इन्ही मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। छा उहे मिठण खे आज़ादु कंदा? न करीमा, हू अञा असांजे मथां इल्ज़ाम आणनि पिया त उन्हनि जो भाउ अली खान उनखे असां अगवा कयो आहे, जॾहिं त अली खान जी असांखे का बि ख़बर न आहे। दादा, सच में ई अली खान अगवा थियो आहे या को मुराद वारनि जो ड्रामो आहे? को न को मसलो अली खान सां थियो आहे, तॾहिं त इहो मुराद छितो थियो आहे। दादा, किथे ईअं त न आहे जो अली खान खे मराइण वारो मंसूर खान हुजे? मुंहिंजो शक बि उन तरफ़ वञे थो, पर उन जा सबूत असांखे हथु करणा पवंदा, छो त मंसूर खान अहिड़ो राज़न आहे जेको सबूत पंहिंजे पोयां न छॾींदो आहे। तव्हां अली खान खे छॾियो, मिठण खे ॻोल्हण जी कोशिशि कयो। असां मिठण जी ॻोल्हण जी कोशिशि कयूं पिया, पर मुराद एसी ताईं मिठण मां हथु न कढंदो जेसि ताईं अली खान जी ख़बर न पवंदी। दादा, पोइ छा मुराद खे तव्हां बस करे छॾींदव? सुभाणे वञी रहियसि त सलाह कयां थो, पोइ वञी इन मुराद जे मथां अगवा जी FIR दाख़िल कराईंदुसि। हिकु तरफ़ उन्हनि खे पुलिस सोड़ो कंदी ऐं ॿिए तरफ़ असां उन्हनि खे सोड़ो कंदासीं। पोइ मां ॾिसंदुसि त इहो मस्त उठ मोहम्मद मुराद खान काॾे थो वञे, छो त हुन राज़नि जी रमथ ॾिठी आहे, राज़नि जे राज़ खां वाक़ुफ़ आहे। असांजे करे तव्हांजे मथां बि मुसीबत अची सघे थी। असां हर मुसीबत सहण लाइ तयारु आहियूं। ज़फ़र वारे वाक़े जी त तव्हांखे ख़बर हूंदी। बेगुनाह मारियो वियो, उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ असां हर वक़्तु तव्हां सां गॾु आहियूं। हितां ज़ालिमनि खे ॾुखियो भॼाइणो पवंदो, हिते हुननि जो राज हले पियो। नेठि त उभरंदो सिज,
नेठ त ही कारी रात ख़त्म थींदी। यार वज़ीर जज़्बनि